अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु मां आहियां बिशारत सुमरो। आया संझा सैयद हल्ला से हेडलाइंस तरफ। सिंध हाई कोर्ट में पीर जो ॻोठु लॻो हादिर शाह में वहशत जो निशानो बणाइण खां पोइ बेदर्दी सां क़त्ल कयल मासूम ॿाड़ी मोनिका लाड़क केस बाबति पाण मुरादे नोटिस जी ॿुधणी। DIG सखर ऐं SSP खैरपुर अदालत में पेश। पुलिस इख़्तियारनि पारां रिपोर्ट पेश। रिपोर्ट में चयो वियो आहे त 124 माण्हुनि जा DNA लाइ नमूना वरिता विया आहिनि, जिन जी रिपोर्ट जो इंतज़ारु आहे। रिपोर्ट अचण खां पोइ वधीक कार्रवाई कई वेंदी। अदालत पुलिस इख़्तियारनि खे हफ़्तेवार अॻ भराई रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। पीर जो ॻोठु लॻ हादिल शाह वारे इलाइक़े में वहशत जो निशानो बणाइण खां पोइ बेदर्दी सां क़त्ल कयल मासूम ॿाड़ी मोनिका लाड़क जे केस में घुर्बल असल जवाबदार कानून जी पकड़ में न अची सघिया। DNA लाइ वधीक 100 माण्हुनि जा नमूना वरिता विया। अंग 125 थी वियो। वधीक 47 शकी माण्हुनि जा सैंपल ॼामशुरो लेबोरेटरी पहुचाया विया। लेबोरेटरी पहुतल सैंपल्स जो अंग 86 थी वियो। डायरेक्टर लैब डॉक्टर अकबर काज़ी जो चवणु आहे त DNA जी रिपोर्ट हिकु हफ़्ते अंदरि जारी कई वेंदी। मीरपुर माथेलो में रेंजर्स हेडक्वार्टर्स अंदर धमाको, 5 अहलकार जख्मी। DHQ अस्पताल मुंतकिल। जख्मी में लियाकत, वकास, जुल्फकार, बाबर ऐं लियाकत शामिल। दखण अफ्रीका जी टीम 14 सालन खां पोइ कराची पहुची वई। अफ्रीका जी टीम के सख्त सिक्योरिटी में होटल पहुचाया वियो। दखण अफ्रीका जी टीम 2 टेस्ट मैच ऐं T20 मैचेस खेॾंदी। क़ौमी टीम ऐं दखण अफ्रीका जी टीमुनि विच में सीरीज़ 26 जनवरी खां शुरू थींदी। रांदीगरनि जी ॿीहर कोरोना टेस्ट कई वेंदी। क्लियर थींदड़ रांदीगर सीरीज़ खेॾी सघंदा। मुल्क में कोरोना वायरस जा हमला जारी। कोरोना वायरस वधीक 45 ॼणनि जूं हयातियूं घिड़काए वियो। फौतुनि जो अंग वधी 10,968 ताईं पहुतो। NCOC मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2,432 नवां केसेस आए। मुतासिरनि जो अंग वधी 5,16,970 थी वियो। 4,72,099 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतियाब। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो वज़ीर आज़म इमरान खान जे बयान ते रद्दअमल। नासिर हुसैन शाह जो चवणु आहे त आसिफ अली ज़रदारी जी सियासत खां इमरान खान घबराइजी वियो आहे। रोज़ानो NRO जी ॻाल्हि करे इमरान खान अवाम खे बेवकूफ़ बणाइण जी। लाहौर जी एहतसाब अदालत में शरीफ कुटुंब खिलाफ़ मनी लॉन्ड्रिंग रेफरेंस ते ॿुधणी। शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज खे एहतसाब अदालत पहुचायो वियो। शहबाज शरीफ जी इनकम टैक्स जी ऑडिट रिपोर्ट अदालत में जमा। मरियम औरंगज़ेब, अता तारड़, शाइस्ता परवेज़ ऐं ॿियनि अॻवाननि जी शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज सां मुलाक़ात। अदालत ॿारहं नून लीग कारकुननि जी नारेबाज़ी। मदे जी भरिसां अमरूर थाणे जी हद में ज़मीन जी मालकीता जुनेजा ऐं दल बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में खूनी तकरार था। 5 ॼणनि जे मारिजण खां पोइ माहौल सोगवार। धुरियूं मोर्चाबंद बिन मक़तूल सनाउल्ला दल ऐं अब्दुल वहाब दल जा मड़ ॻोठ नए अमरूर में हथियारनि जी छांव में दफ़नाया विया। वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। दल बिरादरी जे माण्हुनि जो क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सखर लाड़काणो रोड ते एहतजाजी धरणो। कश्मीर भरिसां ॻोठ नूर मोहम्मद खोसे में खोसा ऐं मेणक बिरादरी जे 2 धुरियुनि में झड़ो। गोलियूं लॻण सबबि 6 ॼणा ज़ख्मी, अस्पताल मुंतकिल। सिंध जे अवामी शाइर उस्ताद बुखारी जी अॼु 91 सालगिरह मल्हाई पई वञे। उस्ताद बुखारी बिछड़ियो आहे पर अॼु बि मधान जी दिलनि में ज़िंदा आहे।